नाज़रीन, पाकिस्तान इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान खे रद्द करे छॾियो आहे। परॾेही खाते तर्जुमान चयो आहे त 27वीं तरमीम ते गॾियल क़ौमुनि जी ॻणती मुनासिब न आहे। इंसानी हक़नि जो हाई कमिश्नर ख़ुदमुख्तियार फ़ैसिलनि जो एहतराम करे सियासी तहज़ुब ऐं ग़लति मालूमात जी बुनियाद ते तबसरनि खां पासो कयो वञे। गॾियल क़ौमुनि जे इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान ते रद्द अमल में परॾेही खाते तर्जुमान वधीक चयो आहे त बयान में पाकिस्तान जे मौक़िफ़ ऐं ज़मीनी हक़ीक़तनि खे शामिल नाहे कयो वियो। पाकिस्तान इंसानी हक़नि, आज़ादियुनि ऐं क़ानून जे हुक्मराननि जे तहफ़्फ़ुज़ वारे अज़म ते क़ाइमु आहे। नाज़रीन, असां खे ख़बर ॿीहर ई अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त पाकिस्तान इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान खे रद्द करे छॾियो आहे। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त 27वीं तरमीम ते गॾियल क़ौमुनि जी ॻणती मुनासिब न आहे। इंसानी हक़नि जो हाई कमिश्नर ख़ुदमुख्तियार फ़ैसिलनि जो एहतराम करे सियासी तहज़ुब ऐं ग़लति मालूमात जे बुनियाद ते तबसरनि खां पासो कयो वञे। गॾियल क़ौमुनि जे इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान ते रद्द अमल में परॾेही खाते तर्जुमान वधीक चयो आहे त बयान में पाकिस्तान जो मौक़िफ़ ऐं ज़मीनी हक़ीक़तनि खे शामिल नाहे कयो वियो। पाकिस्तान इंसानी हक़नि, आज़ादियुनि ऐं क़ानून जे हुक्मरानीअ जो तहफ़्फ़ुज़ वारे अज़म ते क़ाइमु आहे।